दुआ या अल्लाह साईं दुआ गुरु ता गडाप में गोंदर बिरादरी जी आबादियुनि में ॿोल्हाड़ी जे नाले सां मशहूर नदीअ में मौजूद बरसात जो पाणी किनारा छुहंदे मीर खान गोंदर ॻोठ में काहे पियो। 50 खां वधीक घरनि में मौजूद ग़रीब माण्हुनि ते ॼण क़यामत टुटी पई। हर पासे बचायो बचायो जूं सदाऊं बुलंद थियण लॻियूं। घर जो अल्लाह तलह ऐं माल मता अखियुनि आॾो लुढ़ण लॻो। केर बि कंहिंजी मदद करण बदिरां पाण खे बचाइण जी कोशिश कंदो रहियो। इते ई हिकु नौजवान औरत जंहिंजी 3 साल अॻु ई शादी थी हुई, जंहिंजे घर में शादी जा लॻायल गुल अञा बि न मुरझाया हुआ, 22 वरनि जी अनम 2 ॿारनि खे बचाईंदे पाणी जे वहिकरनि सां विचड़ंदी रही। हू कंहिंखे मदद लाइ सॾे हा, अलाह साईं त ॾिसी रहियो हो। हिकु माउ पंहिंजनि ॿारनि खे बचाइण लाइ ज़िंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते हुई। इन दौरान ओचितो हिकु लहर अची वई। माउ सोचियो त हाणे हिमत नाहे रही, ज़िंदगी जा आख़िरी पसाह अची पहुता आहिनि। माउ अनम फ़ैसिलो वठी छॾियो त हर में ॿारनि खे बचाइणो आहे। इन ई दौरान हू पाणी जी तेज़ लहरुनि में विञाइजी वई। माउ त नेठि माउ हूंदी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk